रगूं थियूं रबाब। जॾहिं नफ़्स ते नफ़ी असबात जूं ज़रबूं लॻणु शुरू थियनि थियूं त हिकु अजीब रौनक रूह महसूसु करे थो। हिकु चटाभेटीअ बाद जेका नफ़्स ऐं रूह ज़मीर जे विच में नफ़्स जो मुर्दा थियणु ऐं रूह जो रूहानी तौरु ज़िंदा थियणु आहे। जीअं अवमन कान मैताफ़ अहयनाओ सूरह अनाम आयत नंबर 122। मफ़हूम छा ईअं न आहे त हू मुर्दो हो ऐं असां हुन खे ज़िंदा कयो। जॾहिं रूह ऐं ज़मीर जाॻे थो फ़अम्मा मन आता वत्तका वसद्दक़ बिल हुस्ना सूरह लैल। मफ़हूम जंहिं बख़्शिश कई, तक़वा अख़्तियार कई ऐं सुठी ॻाल्हि जी तस्दीक कई त आसानी मुहैया कंदासीं। तस्दीक ज़िंदा क़ल्ब जी निशानी आहे। हिकु ज़ाकिर शख़्स जे वजूद में उन वाहिद जे हुकुमनि जी पोइवारी जी उम्मीद ऐं तक़वा परहेज़गारी शुरू करे छॾे थी। उन जे अंदर मां बुख़ुल, तंग नज़री, बुग़्ज़, साड़ ख़तमु थियणु शुरू थियनि था। व अम्मा मम बख़िल वस्तग़ना व कज़्ज़ब बिल हुस्ना फ़सनुयस्सिरुहु लिल उसरा। तर्जुमो ऐं जंहिं बुख़ुल कयो ऐं पाण खे बेपरवाह ॼाताईं ऐं चङाई खे कूड़ भायाईं, तंहिंखे ओखाईअ में पवण लाइ रस्तो आसान करे ॾींदासीं। इहे ॻाल्हियूं ज़िक्र वारनि जी ख़ुसूसियतुनि जी पॉइंट में शामिल आहिनि। जिते नफ़्स जी शरारतुनि जा रस्ता बंदि थींदा उते रहमतुनि ऐं नेमतुनि जा दरवाज़ा खुलंदा। काहेलियूं ऐं सुस्तियूं जेके निमाज़ ऐं भलाई जे विच में ॾुखियूं पिए लॻियूं उहे दम तोड़ींदे ख़तमु थींदियूं वेंदियूं। सूफ़िया कराम हमेशह नफ़्स, क़ल्ब ऐं रूह में हू जी दावत ज़ाहिर करण लाइ मुआशिरे में पाण खे पतोड़ियो आहे। मुसन्निफ़ सैयद ग़ुलाम हैदर शाह कलंदरी।